काजी अहमद गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पीर शाहनवाज़ में अवामी आवाज़ टीवी न्यूज़ चैनल के सॾ ते सकाफ़ती दिहाड़ के हवाले से प्रोग्राम मुनक़िद किया वियो। शागिर्दनि शागिर्दाणियुनि उस्तादनि तरफ़ां अवामी आवाज़ टीवी से ॻाल्हाईंदे चयो वियो त अवामी आवाज़ ग्रुप जा तमाम घणा शुक्रगुज़ार आहिनि जो हुन अहिड़ा बहितरीन प्रोग्राम कराया आहिनि। ॿिए पासे काजी अहमद में ॾाहिरी हाउस ते पिणु अवामी आवाज़ ग्रुप के तरफ़ां प्रोग्राम कोठायो वियो। तक़रीब में मौजूद सुघड़नि अदीबनि ॻाइणनि नौजवाननि पारां अवामी आवाज़ टीवी जा थोरा मञिया विया। अवामी आवाज़ ग्रुप के तरफ़ां अॼु असांजे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल पीर शाहनवाज़ में सिंध ऐं सिंध जी सकाफ़त जे ॾियारे सां हिकु प्रोग्राम रचियो वियो आहे। अॼु असां ही अजरक टोपीअ जे हवाले सां ही पंहिंजी सिंध जी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ प्रोग्राम कयो वियो आहे। तमामु क़दीमी क़ौम आहे। अॼु खां 5000 साल पहिरियां खां बि वधीक पुराणी असांजी क़ौम आहे, जंहिंजो अंदाज़ो असां मुंहं जे दड़े मां ई लॻाए सघूं था। ऐं असां सिंधी भाषाऊं ऐं हिकु बहितरीनु क़ौम तौरु आहियूं ऐं इनशाअल्लाह असां अॼु पूरी दुनिया खे ॿुधायूं था त असां सिंधी पाण में मुतहद आहियूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।